हाउसिंग पीर जो ॻोठ जे महराब भुट्टो कॉलोनी में सफ़ाई सुथराई न थियण सबबि गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। नालियूं टुटल हुअण करे गंदो पाणी रोडनि रस्तनि समेत घरनि में बीठल आहे। वधीक रिपोर्ट कयो आहे पीर ॻोठ मां मंठार जागीराणी। असीं मौजूद आहियूं पीर ॻोठ जे मेहराब भुट्टो कॉलोनी महला में, जिते म्यूनसिपल इंतजाम जी लापरवाही न हली सबबि गटरनि जो गंदो पाणी रोडनि ते उथली पियो आहे। गंद किचिरे जा ढेर लॻी विया आहिनि। सफ़ाई सुथराई हिते न थियण करे केतिरनि बीमारियुनि में जनम वरितो आहे। अचो त हुन हवाले सां हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। ड्रेनेज जो सिस्टम सफ़ा ख़तमु थी वियो आहे। नालियुनि जो पाणी जेको आहे घरनि में काहे पियो आहे। रस्ता ख़तमु थी विया आहिनि। सीसी ब्लॉक मेन क्रास आहे जेको आहे गलीअ जो हिते तक़रीबन ईअं त पोइ हिते कॉलोनी आहे 500-700 घर आहिनि, पर हिते असांजा पंहिंजा भुटनि जा ई 100-150 घर आहे जेको आहे। गटरनि जो पाणी जो हीअ हालत ॾिसो था। हे साम्हूं ई मुंहिंजे साम्हूं अंदरि घरनि में अंदरि कमरनि में पाणी पियो आहे। हे मस्जिद शरीफ़ आहे, हिन में अंदरि पाणी पियो आहे। वो मेन क्रास आहे जेको आहे क्रास हे तव्हांजे साम्हूं ई आहे। नाले जो पाणी आहे, नेकर न आहे, नेकर बंदि थी वियो आहे। हे रस्तो ख़राबु थी वियो आहे, को वाह नथो करे। तंहिंखे चवां वधी पियो आहे ग़रीब, घणनि ई खे चयो अञा त लड़ियो कोई कोन्हे। बसि ॾिसूं वरी वापसि हलिया था 2 ॾींहं गंदो हिकिड़ो कढियूं, बसि वरी महीनो ॿ हिते काई सहूलियत न आहिनि। नालियूं आहिनि, नेकर आहिनि, का शइ न आहे। हे ॾिसो था हालत पाण पाण हेॾी बजट थी अचे, 1.5 करोड़ बजट थी अचे त माना का हिते कमु तरक़ियाती कमु थियो ई न आहे। हिते का ॻाल्हि कई चकर विया ऐं कई न माना ॿुधी न आहे, दाद फरियाद ई न आहे। ही क्रास न आहे, मेनोल न आहिनि। ही ग़रीब अॿोज माण्हू असांजो को बि अहिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू न आहे जेको असांजो म्यूनसिपल ॾे वञी सघे। असांजी ख़ुदा मदद करे जेको आहे सो ही पाणी जेको आहे क्रास न आहिनि, उन्हनि जो मेनोल भॻल आहिनि। का बि बजट 1,30,00,000 जेको आहे 1 करोड़ 30 लख बजट आहे। अचनि था महीने में झोल भरियूं हलिया था वञनि। सागा लाटूं सागा चुग म्यूनसिपल जो उहो ई ऊंधो हाल लॻो पियो आहे। कैमरामैन तौसीफ़ गिलाल सां गॾु मंठार जागीराणी, धरती टीवी न्यूज़ पीर जो।